सिंध हाई कोर्ट पारां लाड़काणे शहर में गैर कानूनी इनक्रोचमेंट खत्म करण वाले हुकुम खां पोइ ज़िले इंतजामिया लाड़काणे शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नाले मातर इनक्रोचमेंट खत्म करण वारो ड्रामो शुरू कयो आहे। इन सिलसिले में एसी राजा कुरैशी, डीएसपी अहमद बख्श राहूजो, सब इंस्पेक्टर गुफरान लिगारी, सचल टाउन जो इनक्रोचमेंट ऑफिसर जान मोहम्मद अब्बासी, एंटी इनक्रोचमेंट ऑफिसर जीएम झंझण, म्यूनिसिपल ऑफिसर मौज़म अब्बासी, आसिफ खरोस ऐं ॿियनि जी अॻवानीअ में शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते क्रेन मशीन ऐं पुलिस जी मदद सां अदालत खे ॾेखारण लाइ ड्रामाई अंदाज़ में इनक्रोचमेंट ख़त्म करण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। इंतजामिया पारां बाअसर ऐं हिक धुर जे सियासी माण्हुनि खे छॾे बाक़ी आम माण्हुनि जा गैर कानूनी ठहियल दुकान, रेड़ियूं, फर्नीचर, साइन बोर्ड, ॾाकणियूं ऐं टेबलियूं भञी दुकाननि अॻियां रखियल संदुल, मांडियूं ऐं ॿियो सामान ज़ब्त करे मथनि ॾंड मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त कार्रवाई दौरान बाअसर वापारियुनि खे छॾे 20 खां वधीक आम दुकानदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन मौके ते दुकानदारनि INN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो, कब्ज़ो कुछ भी ना है, पैसा था वठन डीसी लाड़काणो ॿिया माण्हू सब 5 रुपया वठन था, हर महीने पैसा वठन था, पर्ची 50 रुपये रोज़ानी आहे, ट्रैफिक वारो महीने ते अलग वठंदो आहे, साल ते दुकान जो चालान अलग आहे। जेके बाला ऑफिसर आहिनि, वॾा माण्हू आहिनि, अमीर आहिनि, उन्हनि जा होटल रेस्टोरेंट या ॿी का शइ आहे उन्हनि जे लाइ इनक्रोचमेंट कान्हे का। इनक्रोचमेंट जेकॾहिं आहे त ग़रीब माण्हूअ जे लाइ आहे। जेकॾहिं हिननि ऑफिसरनि खां सवाल कयो साईं असांजे लाइ इनक्रोचमेंट आहे, हे था चवनि न बाबा कोर्ट जो हुकुम आहे, कोर्ट जो हुकुम अखियुनि ते, पर सभिनि जे लाइ, अमीरनि लाइ बि त ग़रीबनि लाइ बि। साम्हूं होटल आहे दरबार होटल, 15 फुटनि जा छिका लॻल आहिनि, लोही गिरल, हिन पर्दे में एतिराज़ आहे, पर्दो फाड़े विया आहिनि, 6000 जो पर्दो आहे, पर्दे में एतिराज़ आहे, बाक़ी उहो जेके गिरल लॻल आहिनि 8 फुटनि जा धिका ठहियल आहिनि, सीमेंट सां सरिया पियल आहिनि, उते एतिराज़ कोन्हे, छो जो हो बाला ऑफिसर आहे। इन जे करे कानून सभिनि जे लाइ आहे। हे आहे डीसी साहब जो 5 ॾींहंनि जो शो, वरी साॻो मानी साॻे सां हर कोई माल हणंदो, कुझु बि न थींदो जेसि ताईं उहो पंहिंजा जेके दोस्त आहिनि, हिननि जा ऑफिसर आहिनि, जेके पाण बाबा हे फलानो मुंहिंजो दोस्त आहे, को बि डीसी वञे थो मोबाइल कढी हुनखे ॾियनि था, साईं ॻाल्हाए वॾे साहब सां, उहो उतां ई मोटियो हले थो वञे। 4 चकर डीसी दरिया खान कुरैशी असिस्टेंट कमिश्नर, 4 चकर मीडिया वारे हुनखे माइक ॾिनी आहे, सर बाला ऑफिसरनि जे लाइ कार्रवाई छो नथा कयो, उनजे लाइ को जवाबु न आहे। हथु हीअं करे चए थो बाबा मूंखे तंग न कयो। हाणे डीसी साहब तंग थिए थो, पोइ दुकानदार काॾे वञे, जेकॾहिं रोज़ी करे थो इहो बि न थिए। अच्छा, तव्हां जेको ॻाल्हि कई त महीने में तव्हां पैसा भरींदा आहियो, महीने में अंदाज़ो घणो पैसा भरींदा आहियो तव्हां? 3-4 हज़ार रुपया वठंदा आहिनि, 50 रुपये पर्ची मारींदा, छा थींदो, कुझु बि न थींदो। हे दुनिया अखियुनि जो ड्रो आहे, डीसी साहब मरी वेंदो, छा खणी वेंदो, कुझु बि न खणी वेंदो, अखियुनि जो ड्रो आहे। चालान 5-5 हज़ार रुपया, न का बैंक जो चालान, न छा हथरादू पर्ची आहे हिकिड़ी, साल ते दुकान टैक्स अलॻि भरियूं, महीने ते अलॻि भरियूं, डेली वाइज अलॻि भरियूं, ट्रैफिक खे अलॻि ॾियूं, पुलिस खे अलॻि ॾियूं, छा भला किरोड़ जा कोन था कमायूं जेतिरो परेशान कनि था आवाम खे। सिंध हाई कोर्ट जे इनक्रोचमेंट ख़त्म करण वारे वाज़े हुकुम खां पोइ ज़िलई इंतज़ामिया खे घुर्जे त आम माण्हुनि पारां कयल इनक्रोचमेंट सां गॾु बाअसर माण्हुनि तोड़े वापारियुनि पारां रोडनि ते कयल समूरियुनि गैर कानूनी अदावतुनि खे मुकमल तौर ते ख़त्म करे शहर जे रोडनि तोड़े घिटियुनि खे साफ़ करे शहर जी असुल ख़ूबसूरती बहाल कई वञे। मुश्ताक तुनियो, INN न्यूज़, लाड़काणो।